वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे हिस्से में रहंदासीं सखर में सखर हाई कोर्ट जे तरफ़ां बरसाति मुतासिरनि जी प्रॉपर सहायता न थियण जे हवाले सां सख़्तु हुक्म ॾिना विया आहिनि ऐं सख़्तु कावड़ जो इज़हार पिणु कयो वियो आहे। ख़बरूं इहे आहिनि त PDA में पारां सखर डिवीज़न मां बरसाति मुतासिरनि जा 60,000 ख़ेमा गुम थियण जो इंकशाफ़ कयो वियो आहे। इन हवाले सां ॿोॾ ऐं बरसाति सबबु मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 4,000 माण्हू फ़ौत थिया। सखर डिवीज़न जी हीअ ख़बर रिपोर्ट आहे। PDA में जे तरफ़ां जेको रिपोर्ट पेश कई वई आहे सखर हाई कोर्ट में, उन में ॿुधायो वियो आहे त फ़ौत थी वियल 232 माण्हुनि जे वारसनि खे मुआवज़ो ॾिनो वियो आहे, जॾहिं त PDA में पारां अदालत खे आगाहीअ में इहो ॿुधायो वियो आहे त 60,000 ख़ेमा गुम थी विया आहिनि, जंहिं ते अदालत जे तरफ़ां सख़्तु कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। ख़ासि तौर ते PDA में जे अमलदारनि ऐं मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स जे DCs जे मथां ऐं हाई कोर्ट सखर बेंच इहो हुकुम पिणु ॾिनो आहे त बरसाति मुतासिरनि जे इमदादी सामान जी जेका विर्छ आहे ऐं फंडनि जो जेको इस्तेमालु आहे उनखे हर सूरत में बहितर डायरेक्शन में आंदो वञे। DCs ख़िलाफ़ु जेकॾहिं ईअं न थियो त DCs जे ख़िलाफ़ु तौहीन अदालत जो फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। इन हवाले सां मूंसां गॾु सखर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर मौजूदु आहे, जंहिं ख़बर रिपोर्ट कई आहे। मोरड़ा, छा थियो आहे अॼु सिंध हाई कोर्ट बरसाति मुतासिरनि जी वार न थियण ऐं पाणी नेकाल न थियण वारे केस जी ॿुधणी दौरान ख़ासि तौर ते जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब जेके रिमार्क्स ॾिना आहिनि ऐं सेक्रेटरी आपाशी जेकॾहिं अदालत में पेश न थियो त संदसि गिरफ़्तारी वारंट जारी करणा पवंदा। इहो समूरी जेका कोर्ट जी कार्रवाई आहे, छा थियो आहे अॼु, कहिड़ो मामिलो हुयो जंहिंजी पटिशन हुई मोरड़ा? जी बिल्कुलु गाज़ी साहब, PDM जे तरफ़ां बरसाति मुतासिरनि जे हवाले सां सिंध हाई कोर्ट सखर बेंच में इहो इंकशाफ़ कयो आहे त सखर डिवीज़न जा जेके मुतासिर आहिनि उन जा 60,000 ख़ीमा जेके आहिनि उहे गुम थी विया आहिनि ऐं 4,000 खां वधीक जेके माण्हू फ़ौत थिया आहिनि। अहिड़े मौक़िफ़ खां पोइ अदालत जे तरफ़ां डिप्टी कमिश्नरनि खे जेको आहे पंहिंजो इहो चितार ॾिनो आहे, रिमार्क्स ॾिना आहिनि त जेकॾहिं उन्हनि ते इहा शइ विरासत वारी जेका विर्छ आहे उहा सही नाहे थी त उन जे ख़िलाफ़ु अदालत जो केस करे उन ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर डिवीज़न जे घोटकी, सखर, खैरपुर ऐं नौशहर फिरोज जे ज़िलनि में बरसाति मुतासिरीन जे वाहुर इमदादी सामान ऐं पाणी नेकाल न थियण बाबति केस जी जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते बदल जेका बरुकनी बेंच आहे उन जे तरफ़ां ॿुधणी कई वई आहे। ॿुधणीअ दौरान सिंध फ्लड एमरजेंसी बहाली बाबति प्रोजेक्ट डायरेक्टर जावेद मेमन, डिप्टी कमिश्नर खैरपुर घोटकी, PDA में ॿिया जेके लाॻापियल ऑफिसर्स आहिनि उहे पेश थिया आहिनि। उन दौरान जेको आहे जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स में चयो त सिंध 2010 खां 2022 ताईं 3 भेरा ॿुधी चुकी आहे। सेक्रेटरी इरिगेशन पेश न आहे थियो, उन जा गिरफ़्तारी वारंट जेके आहिनि उहे जारी करणा पवंदा। हिन महिल ताईं किरोड़े माण्हू जेके आहिनि उहे तकलीफ़ में आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि ऐं उन्हनि खे रिलीफ नाहे मिली सघियो, जंहिं ते PDM जे अमलदार इंकशाफ़ कंदे आगाही ॾिनी अदालत खे त 60,000 खां वधीक जेके ख़ीमा आहिनि उहे गाइब आहिनि। खैरपुर मां 22,000, सखर ऐं नौशहर फिरोज जा मुतासिरीन जा 20,000 ख़ीमा जेके आहिनि उहे गुम आहिनि। PDM जे अमलदार मूजिबि जेको आहे 4,000 खां वधीक जेके बरसाति ऐं ॿोॾ जे पाणीअ सबबु जेके आहिनि माण्हू मरी विया आहिनि। 232 फ़ौती माण्हुनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वियो आहे। उन ते जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स में चयो त बरसाति मुतासिरीन जेके आहिनि हिन महिल ताईं दरबदर आहिनि ऐं लखे किरोड़े माण्हू जेके आहिनि उन जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। जेकॾहिं डिप्टी कमिश्नर ऐं ऑफिसरनि बरसाति मुतासिरीन मथां इमदादी सामान जी जेका विर्छ आहे, विरासत आहे, उहा सही जेका आहे नाहे कई वई, साबित इहो थियो त डिप्टी कमिश्नर मथां तौहीन अदालत जो जेको केस दाख़िल करे फ़र्द जुर्म जेको आहे लागू कयो वेंदो। जॾहिं त सिंध फ्लड एमरजेंसी बहालीअ जे प्रोजेक्ट डायरेक्टर जावेद मेमन अदालत खे ॿुधायो ॿुधणीअ दौरान त वर्ल्ड बैंक जे सहकार सां जेके पुराणा सिमनाल आहिनि या पाणीअ जा जेके कुदरती वाक़िआ आहिनि ऐं उनजी जेको फ्लड एमरजेंसीअ जे हवाले सां जेको आहे बहालीअ जे हवाले सां जेको आहे कमु कयो पियो वञे, उन लाइ 2 अरब जेके आहिनि वर्ल्ड बैंक जे तरफ़ां $2 अरब जेके आहिनि उहे जारी जेको 2 अरब जेके डॉलर आहिनि उहे ॾिना विया आहिनि। ऐं उन दौरान जेको आहे जस्टिस सलाउद्दीन वधीक जेको आहे पंवर साहब रिमार्क्स में चयो त
कमीशन जेका फ्लड जे हवाले सां रिपोर्ट ॾिनी हुई त पाणीअ जा जेके पुराणा लंघा नाला ढोरा उहे बहाल कया वञनि, सिंध खे ॿिनि माण्हुनि जे हवाले नथो करे सघिजे। हुन में बिल्कुलु अॼु मोरला थोरो इहो वाज़े कजो त अॼु ही कोर्ट में ॿुधणी दौरान PDA में एतराफ़ कयो आहे, इंकशाफ़ कयो आहे त 60,000 खेमा गायब थिया आहिनि ऐं उन सां कोर्ट जा सख़्तु रिमार्क्स साम्हूं आया आहिनि। अॼोकी ॿुधणी जो को हतमी ऑर्डर जारी कयो आहे कोर्ट ऐं उनखां पोइ वरी ॿुधणी हिन पटिशन जी कॾहिं थींदी? जी बिल्कुलु, अदालत जे तरफ़ां जेको आहे अदालत में PDM जे तरफ़ां जेको आहे सिंध जो नुमाइंदो हुयो उन पेश थी करे अहिड़ो एतराफ़ कयो आहे, इंकशाफ़ कयो आहे त 60,000 खीमा जेके आहिनि उहे सखर डिवीज़न जा जेके ज़िला आहिनि जिन में पंहिंजो खैरपुर, नौशा फिरोज़ ऐं सखर जा जेके उहे मुतासिर आहिनि उन्हनि जा 60,000 खां वधीक खीमा गुम आहिनि। अदालत जे तरफ़ां PDM खे या हुकुम ॾिनो आहे, PDM जो जेको DG आहे उनखे अदालत हुकुम ॾिनो आहे त ईंदड़ ॿुधणीअ ते पेश बि थिए ऐं 15 ॾींहंनि जे अंदरि जेका आहे PDM जे तरफ़ां डिप्टी कमिश्नरनि खे जेके इमदादी सामान जे हवाले सां खीमा या जेको सामान ॾिनो आहे उनजी ऐं जेके माण्हू फौत थिया आहिनि, बेघर थिया आहिनि, मुतासिर उन बाबति डिप्टी कमिश्नरनि खे पंहिंजी रिपोर्ट ॾियनि ऐं अदालत ॿुधणी जेका आहे उहा 8 फरवरीअ ताईं मुलतवी कई आहे। जी वॾी महिरबानी अव्हांजी मोरला, अपडेट कयो व्यूअर्स। ही सिंध में बरसाति खां पोइ इमदाद या बहाली वारियूं जेके सरगर्मियूं हुयूं उन हवाले सां इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे त PDA में पाण इहो एतराफ़ पई करे त सखर डिवीज़न में 60,000 खेमा गायब थी विया आहिनि। जो सिधो सो मतिलबु तव्हां असांखे सम्झ में अचे थो त इहे खेमा केॾां विया। हीअ त 60,000 खेमनि जे गायब थियण जो एतराफ़ या इंकशाफ़ आहे, पर जेके खेमा आम बेपहुच माण्हू जेके रोडनि रस्तनि ते वेठल हुआ उन्हनि जी वाहुर लाइ, उन्हनि जी सहायता लाइ PDA खे मिलिया, PDA जी मार्फत मुख़्तलिफ़ DCs खे मिलिया, उहे कीअं इस्तेमालु थिया जिन जो कचो पको रिकॉर्ड डेवलप कयो वियो आहे। हीअ त यकीनन उहे खेमा आहिनि 60,000 जिन जो रिकॉर्ड ई PDA में वटि न आहे, जंहिंजे करे उनखे मजबूरन अदालत में एतराफ़ करणो पियो आहे। इन खां अलावा खेमनि खां अलावा इमदादी सामान ऐं घरनि जी बहाली, फोती माण्हुनि खे मुआवज़नि जहिड़ा अहिड़ा मामला आहिनि। अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसाति खां पोइ केतिरा ई माण्हू बेघर थियल आहिनि ऐं दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारनि पिया। माण्हू, ख़ानदान, कुटुंब, उन्हनि जूं औरतूं, मासूम ॿारड़ा तालीम खां महरूम आहिनि, छाकाणि त बरसाति जो पाणी उन्हनि जो अल्लाह तल्लाह सभु कुझु ॿुहारे वियो आहे। हिन हालति में जेके असांजा इदारा आहिनि, नेशनल लेवल जा इदारा, PGA में हिकिड़ो नेशनल लेवल जो इदारो आहे, उन जी इहा हालति आहे त हू कोर्ट में एतराफ़ पियो करे ऐं ख़ुदि कोर्ट जे सिंध हाई कोर्ट जे जस्टिस सलाहुद्दीन पंवर साहब जा इहे रिमार्क्स त सेक्रेटरी ऑफ पाशी जेकॾहिं अदालत में पेश न थियो त संदसि गिरफ़्तारी वारंट जारी करणा पवंदा। ही समूरी जेका कोर्ट जी ॿुधणी आहे या तव्हां असांखे ॿुधाए पई त असांजी सरकार, असांजा रियासती इदारा, असांजा हुकूमती नुमाइंदा असांजे आम माण्हुनि सां जेके बेपहुच ऐं बेघर माण्हू आहिनि उन सां सिंसियर केतिरा आहिनि ऐं मामला केॾी न गैर संजीदगीअ सां ऐं गैर ज़िम्मेदारीअ सां डील कया वञनि पिया। व्यूअर्स, वक़्तु थिए पियो ब्रेक जो। ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखिबो।